नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे राणीपुर का ख़बर ॾिनारो त गम्स इस्पताल के डॉक्टर गुलाम शबीर शेख ऐं समाजी अॻवान आज़ाद जुनेजो पारां अवामी न्यूज़ जी टीम खे ग़रीब ऐं मुस्तहिक़ माण्हुनि में मास्क विरहाइण लाइ मास्क डोनेट कया विया। इन हवाले सां पेश आहे राणीपुर में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नदीम शेख जी ही रिपोर्ट। जी बिल्कुल, गिम्स इस्पताल जे डॉक्टर गुलाम शबीर शेख ऐं समाजी अॻवान आज़ाद जुने जो पारां अवामी न्यूज़ जी टीम में जो ग़रीब ऐं मुस्तहिक़ माण्हुनि में मास्क तक़सीम करण लाइ उनखे अवामी न्यूज़ टीम खे मास्क डोनेट कया आहिनि। अच्छा, त हुन सां ॻाल्हि ॿियो की उनजो छा चवणु आहे? त ही मास्क ईअं सम्झो त हिकिड़ो मेडिकल जे तरफ़ सां हिकिड़ो वेंटिलेटर आहे, यानी करोना वायरस खां हिकु बचाव जो बहितरीनु तरीक़ो आहे। ॿियो तरीक़ो इहो आहे त तव्हां पंहिंजे घरनि में आइसोलेट थी वियो, मतिलबु तव्हां लॉकडाउन मतिलबु आहे त तव्हां पंहिंजे घरनि में रहो। ऐं हिन वक़्तु मास्क तमामु मिलणु मुश्किल आहे, त इन करे मूं सोचियो त हिन ग़रीब मुस्तहिक़ जेके माण्हू वीचारा नथा वठी सघनि, त उन में कुझु मास्क विरायूं त जीअं उहे जेके ज़रूरत तहत ॿाहिरि निकिरनि था त उनखे मास्क पाए निकिरनि त हू करोना वायरस खां बिल्कुलु बची सघनि था ऐं पंहिंजे मासूम ॿारनि खे, पंहिंजे घर भातियुनि खे हिन वायरस खां, हिन वबा खां बचाए सघनि था। सभ खां पहिरियां तव्हां साफ़िन जा तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं जेके हिन अहिड़ी ख़तरनाक सूरत हाल में बि घर घर वञो था ऐं जेको आहे सो कंहिं बि ख़तरे खां नथा घबरायो। ऐं कोरोना वायरस जी सूरत हाल तव्हां पाण ॾिसो था, दुनिया जे 200 मुल्कनि समेत पाकिस्तान में पहुची वई आहे, ऐं जंहिंजे करे माना सिंध में त ख़ासि तौर ते काफ़ी सारा मरीज़ अची विया आहिनि। ऐं असीं सभिनी खे इहो मैसेज ॾियणु चाहींदासीं त फुज़ूल घरनि खां ॿाहिरि न निकिरो, जेतिरो थी सघे घरनि में रहो ऐं पंहिंजे मास्क जो इस्तेमालु कयो। नाज़रीन, तव्हां हितां जे गिम्स इस्पताल जे डॉक्टर गुलाम शबीर शेख ऐं समाजी अॻवान आज़ाद जुने जी ॻाल्हियूं ॿुधियूं। इहो ई चवणु आहे त हे कोरोना वायरस जेको मोदी मर्ज़ हली रहियो आहे, शहरनि खे जेको आवाम खे मास्क जो वधि खां वधि इस्तेमालु करणु घुरिजे। हाणे लॉकडाउन जे करे जेको जेके आम माण्हू आहिनि उनखे मास्क मिलणु मुश्किल आहे। उन्हनि जज़्बे खे ॾिसी करे अवामी न्यूज़ जी टीम खे ही ग़रीब ऐं मुस्तहिक़ जेके माण्हू आहिनि उनमें मास्क तक़सीम करण लाइ मास्क डोनेट कया आहिनि। जी वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।